सिंध के अरड़े पुट जीए सिंध क़ौमी महाज के चेयरमैन बशीर खान कुरैशी पंहिंजी हयाती सिंध के वसीलन ऐं मज़लूम माण्हुनि के हक़नि के हासिलात लाइ वक़्फ़ करे छॾी। संदसि जिदोजहद बाबत पेश आहे मज़हर अबड़े की हीअ रिपोर्ट। सफर में वो साथी असांजे मुआसी सफर में वो साथी कमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाटी। मशल छड़े थो मां वञा वर उहाई बार जो बेड़ी छड़े जा बार में सा तोड़ ताईं तार जो। सिंध जा हक़ तोड़े पानी जे फुड़े फुड़े खां ज़मीन जे इंच इंच ताईं जी रखवाली जो अलमबरदार आई जंहिं सिंध जे सरवाण साईं जीएम सैयद जे नज़रिए के अवामी रंग में आंदो। सिंध जो सपूत जीए सिंध क़ौमी महाज जो चेयरमैन बशीर खान कुरैशी रात जे सांत में हमेशा लाइ अलविदा चई सॼी सिंध के सुॾकनि ऐं लुड़कनि में छॾे हलियो। जिसकम चेयरमैन बशीर खान कुरैशी जूं सारूणियूं सूरण लाइ लफ्ज़नि के केतरा ही रूप ॾिजनि पर उहे घटि आहिनि। संदसि विछोड़े सां ईअं थो लॻे ॼण त सिंध जो अवाम वक़्त जे हथनि मां किरी पियो हुजे। इन हक़ीक़त खां केरु बि इनकार नथो करे सघे त बशीर खान कुरैशी सिंध जे बुनियादी हक़नि तोड़े फितरी हक़नि जी हासिलात लाइ तमामु घणी वेढ़ांद कई जेका कंहिं खां बि ॻुझी न आहे। हज़ारे सालनि खां हिन सरज़मीन जा मालिक रहिया आहियूं। उहे वॾे वाक़े चऊं पिया त हिन पाकिस्तान ऐं इस्लाम जे नाले में असांजी धरती कब्ज़े कई वई आहे। असांजा पैदावारी ज़रिया कब्ज़े में आहिनि, असांजा समुंड असांजा दरिया कब्ज़े में आहिनि। असांखे मुकमिल तरह ग़ुलाम बणायो वियो आहे। जीए सिंध क़ौमी महाज साईं जीएम सैयद जे फ़िक्र तहत सिंध जे आज़ादी जे लाइ जदोजहद। जीए सिंध क़ौमी महाज जे चेयरमैन बशीर खान कुरैशी पंहिंजे ज़िंदगीअ में सिंध जे वसीलनि ते काब्ज़ धारियनि जी नेकारीअ लाइ पिणु वॾी जदोजहद कई। जॾहिं त हुन सिंध अमण जे इम्कानी विरहांगे ख़िलाफ़ तमामु वॾी जदोजहद करे सॼे सिंध के कठे करे सिंध विरहाईंदड़नि खे ललकारी। सिंध जे जोधे जवान अरड़े पुट बशीर खान कुरैशीअ कराचीअ जे तालीमी इदारनि में सिंध जे बहिराड़ियुनि सां तालुक़ रखंदड़ सिंधियुनि जे दाख़िला ते पाबंदीअ ख़िलाफ़ सिंध जे सभिनी क़ौम परस्तनि तोड़े सिंध जे अवाम के गॾु करे जदोजहद जो ऐलान। जिसकम चेयरमैन खे सिंध जे हक़नि बाबति तोड़े अबोज मारूअड़नि जे हक़नि जी हासिलात लाइ आवाज़ उथारण ते केतिरा ई भेरा जेल जूं सख़्तियूं पिणु सहणियूं पियूं पर सिंध दुश्मन एंसर कॾहिं बि संदसि इरादनि खे कमज़ोर न करे सघिया। ऐं जॾहिं बि सिंध ऐं सिंध जे अवाम जी ॻाल्हि आई त सभिनी में अॻ खां अॻिरो बीठल नज़र आयो। पोइ भली उहो मसइलो NPIW मुलाज़िमनि जो हुजे या गैस जे बरतरफ़ मुलाज़िमनि जे बहालीअ जो हुजे। मतिलब त हुन कराचीअ खां कश्मीर ताईं सिंध जे मसइलनि बाबति भरपूर नमूने जदोजहद। सिंध जे अवाम जे साह ऐं वेसाह तौरु सुञाणप रखंदड़ सिंध जे सूर्य बशीर खान कुरैशी कराचीअ में सिंधी ॻोठनि खे मालिकाना हक़ ॾियारण समेत बलोचनि सां थींदड़ ज़ियातियुनि ख़िलाफ़ पिणु तारीख़ी जदोजहद कई। सिंध जे अरड़े पुट 23 मार्च ते हिकु दफ़ो ॿीहर कराचीअ में फ्रीडम मार्च करे पूरी दुनिया खे उहो न्यापो ॾिनो त सिंध जो हिकु तबिको अञा बि सिंध जी वहदानियत ऐं आज़ादीअ लाइ जदोजहद करे रहियो आहे। सिंध जे मौजूदा जाग्राफी हदुनि जो तक़दुस ऐं एहतराम बि सलामत न आहे। जेतोणीकि हिन वक़्तु मौजूदा जाग्राफियाई हदूं सिंधियुनि जे अख़्तियार में न आहिनि पर उन सूरत में बि का अहिड़ी रवश साज़िश ॻाल्हि
या नियत हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी जेका मौजूदा सिंध जे जाग्राफियाई क़ौमी वहदत खे नुक़सान का या ख़िलाफ़ हुजे। उन करे ख़ासि तौर ते उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे आगाही थो ॾियां त खेनि सिंध जहिड़ी फ़राख़ दिल माउ खेनि सिंध जहिड़ी फ़राख़ दिल माउ जी गोद नसीब थी आहे जंहिं करे उन्हनि ते बि फ़र्ज़ थिए थो त सिंधी क़ौम जो हिसो बणिजी जदोजहद में साथ ॾियनि ऐं ख़बरदार थो करियां त अहिड़ी कंहिं बि साज़िश जो हिसो न थियनि जंहिंसां सिंध जे तारीख़ी क़ौमी वहदत खे नुक़सान पवे। अक़लियत में तब्दील करण लाइ मज़हबी फ़साद कराए 13 लख सिंधी हिंदुनि खे ज़ोरीअ लॾाए संदन मिल्कियतनि शानदार घरनि समेत 25 लख एकड़ ज़मीन कूड़नि क्लेमनि ज़रिए धारनि हवाले कई वई। हितां जे नौकरनि ते ॿाहिरियां माण्हू घुराए रखिया विया। अॻिते हली 1954 में 1 यूनिट नाफ़िज़ करे सिंध के साबिक़े सिंध सॾण सां गॾु सिंध जे सभिनी समूरनि वसीलनि ते कब्ज़ो करे वियो। दुनिया वारनि खे मालूम हुजे त पाकिस्तानी वफ़ाक़ी बजट जो 80% सिंध ॾे थी जॾहिं त पाकिस्तान जो 69% गैस ऐं 75% तेल पिण सिंध ॾे थी। बशीर खान कुरैशी जे फ्रीडम मार्च बाद आलमी ताक़तुनि पिण पंहिंजे पैगाम में चयो त हू सिंधियुनि जे फ्रीडम मार्च बाबति गौर करे रहिया।